सिंध जी पोरियत अवाम, सिंध जो मज़लूम अवाम असल में साईं ये जो मज़दूरनि जो आलमी ॾींहुं आहे। 1.5 सदी गुज़रण खां पोइ बि मज़दूर जो वीचारो आहे उहो अॼु बि अताब में आहे। उहो सिंध हुजे, पाकिस्तान हुजे या दुनिया जो को बि मुल्क हुजे, का बि कुंड कुर्च हुजे, उते किन मुल्कनि में जिते इंडस्ट्रियल ज़ोन आहिनि उते सरमाएदार जेको आहे उहो मज़दूर खे पिड़े थो, ऐं जेके ज़रई मुल्क आहिनि उते वरी जागीरदार मज़दूर खे पिड़े थो। ऐं ॿी वॾी ॻाल्हि जीअं इमरान चयो त असांजी सिंध गवर्नमेंट हिकिड़ो माहवार मुक़ररु पघार कयो आहे त घटि में घटि मज़दूर जो जेको पघार हुजे 37,000 खां घटि न हुजे। असां एजुकेशन डिपार्टमेंट सां लाॻापियल आहियूं त असांजा जेके प्राइवेट इदारा आहिनि उन्हनि सां बि असांजा राब्ता आहिनि, वास्ता आहिनि दोस्तनि सां। प्राइवेट स्कूलनि में जेके उस्ताद कमु कनि था, उन्हनि जेके प्राइवेट स्कूलनि में उस्ताद कमु कनि था उन्हनि खे 10 खां 15,000 उजरो ॾिनो थो वञे। ऐं जॾहिं त उहे लिखिया पढ़ा स्किल्ड माण्हू आहिनि त असां मज़दूरनि जे आलमी ॾींहं ते घुर कंदासीं त जेके सिंध गवर्नमेंट आहे उहो ख़ासि करे प्राइवेट स्कूलनि ते नज़रसानी करे ऐं उन्हनि खां पुछाणो करे जेके प्राइवेट स्कूलनि में उस्ताद पढ़ाइनि था उन्हनि जो 10 खां 15,000 पघार छो नथो गवर्नमेंट जे कानून या बिल ते गौर कयो वञे। ॿी ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजी नज़र में त सिर्फ़ु मज़दूर हिकिड़ो जेको आहे फैक्ट्री में कमु करे थो मज़दूर न आहे। सिंध जो हारी, सिंध जो नंढो ज़मींदार, सिंध जो पोरियत, सिंध जो दुकानदार, नंढो दुकानदार। असां वटि ॾिसो टंडो ग़ुलाम में 80% दुकानदार बि मज़दूर आहिनि, उहे के सरमाएदार न आहिनि, उहे बि मज़दूर जे तबके में अचनि था। असां जेके उस्ताद आहियूं या क्लर्क आहियूं, सिपाही आहे, जमादार आहे पुलिस जो या फ़ौज जो सिपाही आहे या लेसनायक ताईं, इहे सभु असां तक़रीबन पाकिस्तान सिंध गवर्नमेंट जा जेके मुलाज़िम आहियूं 80% जेके सरकारी मुलाज़िम बि असां मज़दूर तबके में अचूं था। ऐं असां सां बि वॾियूं बेवाजिबियूं आहिनि। तव्हां पाण ॾिठो आहे, तव्हां पढ़िया लिखिया माण्हू आहियो त कुझु साल खनि पहिरीं जॾहिं असांजो पघारूं गवर्नमेंट वधायूं ते त IMF जो बहानो बणाए त बाबा उहा चवे थी त तव्हां मुलाज़िम जूं पघारूं घटायो छाकाणि त खज़ाने ते भार आहिनि। छा वरी तक़रीबन 2-2.5 महीना थिया आहिनि, तव्हां ॾिठो असेंबली जे मेंबरनि जा, क़ौमी असेंबली हुजे, सिंध असेंबली हुजे, सेनेट हुजे, उन्हनि जो 300% पघारूं वधियूं आहिनि। छा उन्हनि जे लाइ खज़ाने में खोट कोन्हे? बाक़ी आम जेको ग़रीब तबिको आहे, ग़रीब मुलाज़िम आहे, उन्हनि जो जॾहिं पघारूं वधनि थियूं त IMF खे बि महांगाई ऐं खज़ानो यादि अचे थो ऐं गवर्नमेंट खे यादि अचे थो। उन करे हीअ हिकिड़े क़िस्म जा बदमाशियूं आहिनि, मकर आहिनि, बहाना आहिनि। हिकिड़ो तबिको आहे उहो जागीरदार ऐं सरमाएदार पाण में गॾिजी करे जेको मज़लूम तबिको आहे उनखे पीड़नि था। पोइ हारी हुजे, मज़दूर हुजे या नंढो आबादगार हुजे या नंढो दुकानदार हुजे, उन करे पाण सभई जेके मज़दूर आहियूं, हारी आहियूं या उस्ताद आहियूं, सिपाही आहियूं, क्लर्क आहियूं या नंढड़ा दुकानदार आहियूं, पाण खे हिकु थियणो पवंदो ऐं तबिका ख़तमु करणा पवंदा ऐं हिक ॿिए जो साथ ॾियणो पवंदो। जॾहिं को उस्तादनि सां बेवाजिबी थिए थी, ज़ुल्म थिए थो, उस्ताद एहतिजाज कनि था त उन एहतिजाज में उस्तादनि जे एहतिजाज में तव्हांखे पहुचणु घुरिजे। ऐं सिंध जे मज़दूर, हारी ऐं नंढे आबादगार सां को ज़ुल्म थिए थो त सिंध जो उस्ताद तव्हां सां गॾु हुजे। महिरबानी।